खैरपुर जिले में हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे खोहड़ा। छा आहे नालो? ॿुधल हूंदव। गंबट खां परियां वेझो आहे। उन खोहड़नि जे शहर जो वाक़ियो आहे। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, खोड़न जे शहर जा ॿ टे मुसलमान बगदाद शरीफ जी ज़ियारत लाइ निकिता। चओ सुभान अल्लाह। वीज़ा ठहरायूं, टिकेट वरितऊं, हाणे बगदाद शरीफ पिया वञनि। उन्हनि जे पाड़े में हिकिड़ो शियो रहंदो हो। पुछई काॾे था वञो? चई बगदाद था वञूं। चई यार मां तव्हांजे पीर खे मञींदो कोन आहियां, पर मां बि तव्हां सां हलां थो। उते जेकॾहिं मूंखे मज़ो आयो त मां पंहिंजो मज़हब छॾे सुन्नी थींदुसि, पीरान पीर जो मुरीद थींदुसि। पर जे उते मूंखे मज़ो न आयो त पोइ मां हूअं ई शियो आहियां। हुन चवंदा संभर। हुन बि साईं पासपोर्ट ठारायो, वीज़ा लॻी, 5 ॼणा सुन्नी हुजनि, 6 शियो हुन सां रवानो थियो। पर हिन पंहिंजे घर में हिकिड़ी साज़िश सिटरी लिकी। पंहिंजो जेको सामान थेला ॿेला, उन्ही में हिकिड़ी नंढड़ी बोतल पेशाब जी भरे। छा जी भरे अदा? पेशाब जी भरे। उनखे बुजी बुजी ॾेई सही करे रखी छॾियईं। उन पलीत जी नियत या हुजे त नऊज़ बिल्ला मां जॾहिं बगदाद शरीफ वेंदुसि, उते मां बहानो कंदुसि त मां पाण सां अर्क गुलाब खणी आयो आहियां, पोइ इहो पीरान पीर जी क़बर ते हारींदुसि। तौबा कयो, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। इहो इरादो करे दोस्तनि सां रवानो थियो। संगती हिक ॿिए जी तलाश थोरी वठंदा आहिनि। मुंहिंजे सामान जी केरु तलाश वठे, तव्हांजे जी केरु वठे। सामान खणी पहुता। जंहिंमहिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इराक में पहुता, इराक मां पढ़ी बस में मुंहिंजा दोस्त रवाना थिया। उन हवाई अॾे खां बगदाद शरीफ पहुता। जंहिंमहिल बगदाद शरीफ जो वॾो गेट आहे, जंहिंखे चइबो आहे बाब शेख हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो दरवाज़ो, उन दरवाज़े मां लंघबो आहे त साम्हूं रोज़ो नज़र ईंदो आहे। जीअं जो मुंहिंजा दोस्त 5-6 ॼणा सिंध जा माण्हू, खोड़नि जा माण्हू, 5 सुन्नी हा, 6 शियो हो, जीअं जो दरवाज़े खां दाख़िल अंदर थिया, अञा रोज़ो साम्हूं थोरो पर भरो आहे त हो जेको शियो हो सो बेहोश थी वञी किरियो। संगतन हथ महटिया, पेर महटिया। अड़े छा थी वियुसि भेणा? जंहिंमहिल तंग थिया हथ पेर महटे, तंहिंमहिल दिलि में चयूं पक हिनखे को दौरो पवंदो हूंदो, असांखे ख़बर कान्हे ॻोठ में बि पवंदो हूंदुसि। अड़े सामान ॻोल्हियोसि, मतां का दवा हिन न खई हुजे। उहा दवा पीआरियोसि, चुको त मन चाक थी पवे। थेलो जो खोलनि त उहा शीशी पई आहे। चई हिन वीचारे पाण सां दवा खई आहे, पीआरियोसि। मुंहिंजा दान शीशी जो मुंहुं खोले, वात खोले, गट 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 करे शीशी सॼी पीआरे छॾियऊंसि। जंहिंमहिल शीशी पी बस कई, तंहिंमहिल अखियूं पटे वेही रहियो। दोस्त चवनि था चङो जो दवा आंदी हई, न त ॼट जा पुट मरी वञे हा। चई कहिड़ी दवा? चई जेका तुंहिंजे थेले में पई हुई। चई काॾे कयव? चई उहा तोखे पीआरी आहे, तॾहिं चङो भलो थियो आहे। चवे थो यार पीरान पीर मूंसां जुठ करे छॾी, मां त इहो पेशाब खयो हो। पीरान पीर मूंखे त हिते बि पेशाब पीआरे छॾियो। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हज़रत गौसल आज़म जीलानी जी करामत आहे, जो दुश्मन किथां पेशाब खयो आहे त मां पीरान पीर जी बेअदबी कंदुसि। पर जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। चओ सुभान अल्लाह। जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे, उनखे ताक़त नथी अॻिते वधे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमास त बीह त तोखे थो पीआरियां, इहो चुको हुनखे पीआरे छॾियईंसि। हमरा जा दाक़ निकिरी विया मुंहिंजा दोस्त अज़ीज़। पर ख़तम अल्लाह अला कुलूबिहिम, वरी बि तौबह ताइब थियण जी उनखे तौफ़ीक़ नसीब कान थी। उतां वापसि जहिड़ो वियो हो तहिड़ो मोटी आयो। जे हिदायत नसीब हुजे सा त पीरान पीर जो मुरीद थी वञे हा।